एक्स सर्विसमैन सोसाइटी ऐं तहरीक तकमील पाकिस्तान जे अॻवाननि मौजूदा बोर्ड खे हथवादो करार ॾींदे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां नोटिस वठण जी घुर कंदे चयो आहे त ॿीहर आबाद करण लाइ मुतासिरनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। मेजर रिटायर्ड सावल सोलंकी, ब्यूरोक्रेट हमीदा मसूद शाह ऐं हनीफ सोलंकी नौशरफ फिरोज प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत हथ वठी ग़रीब माण्हुनि जा शहर ॿोड़िया आहिनि। लखे माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बोर्ड मुतासिरनि जी कंहिं बि क़िस्म जी वहाड़ न पई कई वञे। हुननि चयो त मक़ामी बासर माण्हुनि जा बंगला ज़मीनूं बचाइण लाइ ॻोठाणनि खे ॿोड़े खैन बेसहारो छॾियो वियो आहे। हज़ारे माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। सिंध जे अक्सर शहरनि में 8 खां 10 फुटनि ताईं पाणी बीठल आहे, जंहिंखे कढण लाइ का बि मशीनरी हिन वक़्त ताईं नज़र न पई अचे। मेजर रिटायर्ड सावल सोलंकी ऐं ॿियनि चयो त ॾुखे वक़्त में पाक फ़ौज ऐं समाजी तंज़ीमूं त इमदादी कार्रवाइयुनि में हिसो वठी रहियूं आहिनि, पर सूबाई हुकूमत तोड़े ज़िला इंतज़ामिया दरबदर थींदड़ माण्हुनि खे रिलीफ फ़राहम करण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। अॻवाननि वधीक चयो त पाकिस्तान आर्मी जे रिटायर्ड ऑफिसर्स ते ॿधल तंज़ीम एक्स सर्विसमैन तहरीक तकमील पाकिस्तान हिन मुश्किल घड़ी में सिंध वासियुनि खे अकेलो न छॾींदी। सिंधन बहाली लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। उन मौक़े ते अॻवाननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां फौरी तौर नोटिस वठी मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदे बेघर थियल माण्हुनि खे ॿीहर आबाद करे खैन मुआवज़ो फ़राहम करण जी घुर कई। उन खां अॻु एक्स सर्विसमैन सोसाइटी ऐं तहरीक तकमील पाकिस्तान जे अॻवाननि नौशरफ फिरोज जे मुख़्तलिफ़ बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे मुतासिर माण्हुनि में इमदादी सामान विरहायो।